मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। काफ़ी टाइम का नमाज़ूं न आहिनि पढ़ियूं, छा उनजो कफ़ारो अदा करे सघंदो या न? नमाज़ जो कंहिं क़िस्म जो कोई सही कफ़ारो अदा न थींदो। ज़िंदगी अंदरि कोई बि बंदो अगरि नमाज़ूं न पढ़ियूं अथई न त पैसनि ॾियण सां उहे जेको आहे कफ़ारो अदा न थींदो। लखे रुपया ॾियो त बि जेको आहे नमाज़ जेकी तव्हांजी वक़्त वारी नमाज़ क़ज़ा थी वई न, कफ़ारो न हलंदो। तव्हांखे नमाज़ उहा पढ़णी पवंदी। हाणे साईं कीअं पढ़ूं? परेशान मुस्लमान, नमाज़ कीअं पढ़ूं? सालनि खां वठी करे नमाज़ न पढ़ी आहे, तरीक़ेकार तव्हांखे ॿुधायूं था नमाज़ कहिड़े एतबार सां पढ़ो। सालनि खां वठी कंहिं मुस्लमान नमाज़ न पढ़ी आहे न, अल्हम्दुलिल्लाह हाणे त पढ़ो था न। साईं थोरो हा कंदो त पोइ मूंखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त वाक़ई थी। कंहिं मुस्लमान सालनि खां वठी नमाज़ न पढ़ी आहे, हाणे मुस्लमान नमाज़ पढ़े थो, तव्हां पोयूं नमाज़ूं कीअं मोटायां? अल्हम्दुलिल्लाह फजर नमाज़ पढ़ो था त फजर नमाज़ खां बाद में फजर वारी क़ज़ा पढ़ो ॿ, या अला ज़िंदगी जी का न का हिकिड़ी मां फजर नमाज़ जेकी मूंखां पोयां क़ज़ा थी न, हे मां उहो थो पढ़ां। अल्लाहु अकबर। ज़ोर नमाज़ आया, ज़ोर नमाज़ पढ़ो था न त पोइ ते सालनि खां वठी नमाज़ न पढ़ी आहे, या अला हे पोइ ते जेकी मूंखां नमाज़ क़ज़ा थी वई, या अला हे मां उहा नमाज़ थो पढ़ां। अल्लाहु अकबर। ज़ोर नमाज़, असर नमाज़, मग़रिब नमाज़, ईशा नमाज़, क़ज़ा नमाज़ूं पढ़ंदा ईंदव। मज़ा चओ त जान छुटी वई, न छुटी आहे जान तव्हांजी। हिकिड़ो अलाह ताला फ़र्ज़ु जेको कयो न नमाज़, मां पहिरियों दफ़ो ॿुधायुमि न त रोज़ो जेकॾहिं रमज़ान जे अंदरि कंहिं मुस्लमान न रखियो, गुंजाइश आहे? बीमार हुयो रोज़ा न रखे सघियो, मुसाफ़िर हुयो रोज़ा न रखे सघियो, अलाह ताला गुंजाइश कढी छॾी, रमज़ान खां बाद में रोज़ा रखिजो। हज बि न करे सघियासीं, मुसीबत थी पई, को पैसो जाम आहे, हज न करे सघियासीं त अलाह ताला हुकुम ॾिनो त बाद में करे सघो था। नमाज़ हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजी माफ़ी साईं बिल्कुलु न आहे। इस्लाम ऐं कुफुर जे दरमियान फ़र्क़ु ए साहब आहे सिर्फ़ु नमाज़ जो आहे। केतिरियूं नमाज़ूं असां वेठे वेठे ज़ाया था कयूं, केतिरियूं नमाज़ूं मुस्लमान ज़ाया था कनि। इन मुस्लमान खे कंहिं क़िस्म जी हिन टाइम ख़बर नथी पए, मौत खां बाद में चङी तरह ख़बर पइजी वेंदी। तव्हांखे बी सेक्शन वारो एसे जो सॾु करे मस्तोई माला वारनि खे के हिकिड़े जेको आहे जमायती खे, हिकिड़े जमायती खे एसे शो सॾु करे बी सेक्शन वारो कारोबार छॾे करे भॼी वेंदो उनजी तरफ़। मां हक़ीक़त ॻाल्हि कयां थो, ॻाल्हि ईअं ई आहे। छाजे करे? एसे शो जो वैल्यू तव्हांजी दिलि में आहे, एसे शो जो वैल्यू तव्हांजी दिलि जे अंदरि आहे। DSP घुराए कंबर खां, उनजे तरफ़ तव्हां हलिया वेंदव। MPA मीर नादर ख़ान ताईं घुराई, भॼंदा वेंदव उनजे तरफ़। पोइ अञा असां ज़ालिम मुस्लमान न आहियूं? पोइ अञा मां ज़ालिम मुस्लमान न आहियां जो मूंखे खाराए अलाह, राति जो सुम्हारे अलाह, मूंखे औलाद अलाह ॾे, मूंखे सिहत अलाह ॾे, रोज़ानो सुबुह सां सिजु अलाह उभारे, मग़रिब में सिज खे तुलू अलाह करे। पोइ अञा मां ज़ालिम मुस्लमान न आहियां? आज़ान मिले ऐं मां नमाज़ न अचां? मीर नादर ख़ान जो कहिड़ो अहसान आहे? DSP जो कहिड़ो जेको असांजे मथां अहसान आहे? हे फॉर्मेलिटियूं पंहिंजूं पूरियूं कंदा, जेके इन्हनि जे मथां हक़ आहिनि उहो कमु ॾींदा, सरअंजाम ॾींदा। पुलिस वारा बदमाशी खे ख़तमु कंदा, इहो उन्हनि जो कमु आहे। गुंडागर्दी खे बंदि कंदा, इहो उन्हनि जो कमु आहे। MPA MNA रस्ता ठीकु कराईंदो, इहो उनजो कमु आहे। हे असांजे मथां अहसान न आहे? यादि रहे, अलाह जो तमामु वॾो अहसान आहे। असांजी खोपड़ी हिन टाइम कमु नथी करे, असांजो अकुल जेको आहे हिन टाइम कमु नथो करे। अलाह जे फ़र्ज़नि खे छॾे ॾियो बसि। फिल्म खे मुस्लमान ज़्यादा टाइम थो ॾे, नमाज़ खे मुस्लमान ज़्यादा टाइम नथो ॾे, त पोइ उन टाइम तव्हां हलाकु थी वियो।